अलल मुस्लिमीन मुसलमाननि जे मथां तव्हां भार न बणिजो, कंहिंजे मथां भार बणिजे, ॿियो को तव्हांजो भार खणे तव्हां ईअं कंहिंखे भार न बणिजो। बल्कि मर्द उहो आहे जेको ॿियनि जा भार सम्झो था, ॿियनि जा भार खणण वारो भलो या पंहिंजो भार ॿियनि ते रखण वारो भलो। ॿियनि जा भार खणे न, मर्द उहो आहे। शींहं शिकार कंदो आहे, पोइ वॾा गुॾा बचाईंदो आहे त पोइ वरी गिदड़ लूंबड़ उहे खाईंदा आहिनि। शींहं ख़ुदि शिकार कंदो आहे, उन जी बचत ओभर सोभर वरी पंहिंजो खाईंदा आहिनि। गिदड़ थी वियो, लूंबड़ थी वियो, गिदाड़ी थी वई। मोमिन बानो जेको आहे उहो ख़ुदि महिनत कंदो आहे ऐं ख़ुदि मशक़त कंदो आहे ऐं ख़ुदि पंहिंजे रोज़गार जी हलाल रोज़गार जी तलाश कंदो आहे। सम्झो था? हाणे माण्हुनि खे हिकिड़ो दिमाग़ में वेठो आहे त बाबा नौकिरी कयूं, नौकिरी कयूं, नौकिरी नौकिरी। भई नौकिरी फ़र्ज़ त कोन्हे न, रोज़गार जा हज़ार रस्ता आहिनि, हज़ार रस्ता आहिनि हलाल रोज़गार जा। को न को माण्हू रोज़गार जो हलाल रस्तो इख़्तियार करे पाण बि हलाल खाए, पंहिंजे बच्चनि खे बि हलाल खाराए। ॾिसो हज़रत इदरीस नबी अलैहिस्सलाम दर्जी हुयो, वक़्त जो नबी हुयो, पर छा हुयो? दर्जी हुयो। हज़रत सैयदना दाऊद अलैहिस्सलाम लोहार हुयो, लोहार को धंधो कंदो हुयो अल्लाह जो नबी। हज़रत आदम अलैहिस्सलाम हार को कंदो हुयो, बनी आबाद कर। इहो असांजो अबाणो पेशो आहे, अबे जो धंधो आहे बनी आबाद कर। सम्झो था? हज़रत इब्राहिम ख़लील राज़ को कमु कंदो, बैतुल्ला पाण ठाहियूं। हज़रत इब्राहिम पंहिंजो ओस्ते वारो कमु पियो करे, हज़रत इस्माइल वरी मज़दूर वारो कमु पियो करे। असांजो इमाम आज़म अबू हनीफ़ो रहमतुल्लाह अलैह उहो कपिड़े जो वापारु कंदो हो। पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी कपिड़े जो वापारु कंदो हो। मुंहिंजो महबूब ॿिन्ही जहाननि जो सरदार अल्लाह जो हबीब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ़ में बकरियूं चारींदा हुआ, बकरियूं चारींदा हुआ। पोइ जीअं बकरियुनि चारण वारे खे उन मां मिलंदी आहे, मुशाहिरो मिलंदो आहे, साईं उहो वठंदा हुआ। वरी हबीबन करीमन तिजारत जो कमु बि कयो, वापारु कयो। बीबी ख़दीजतुल कुबरा जा तिजारती काफ़िला वठी पोइ शाम जे मंडी ताईं विया, तिजारती काफ़िलो वठी मुल्क शाम ताईं विया। शाम मुल्क में मां बि वियो हुउसि, हींअर उहो उर्दन में हिकु शामिल आहे। पोइ उते मूं उहा जाच कई, पहिरीं किताबनि में ॾिठुमि त उहा मंडी कहिड़ी हुई जिते महबूबन करीमन वञी तिजारत कई। ॻोल्हे पोले उहा मूं हथु कई, उते वियुसि। मूं चवां हिते मुंहिंजे महबूबन खे तिजारत कई आहे, हितां काश मां बि वठां या सुन्नत अदा कयां। उते मूं कुझु तस्बियूं वरितियूं, कुझु फ्रूट वरितो, कुझु सूखड़ियूं तोहफ़ा वरिता, ख़रीद कई त इहा मुंहिंजी सुन्नत अदा थी वञे। हाणे किथे मक्को शरीफ़, किथे मुल्क शाम, उर्दन, साईं जन ओसी ताईं विया तिजारती काफ़िला वठी।
अल्लाह जा नबी आहिनि, नबीअनि जा बि इमाम, सारी काइनात जा सरदार। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी हुया, हिकिड़ा इजारत कंदा हुआ, हिकिड़ा ज़राअत कंदा हुआ, हिकिड़ा सिनत जो कमु कंदा हुआ, इहे तलवारूं ठाहींदा हुआ, लोहार को कमु कंदा हुआ, के राज़ को कमु कंदा हुया साईं जा सहाबी। ऐं सॼी दुनिया जे वलीअनि गौसनि कुतुबनि खां असाबी जो शान मथे। हाणे इन में को ऐब त कोन्हे न। तव्हां फ़क़ीर थियो या ज़िक्र वारा थियो, इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां बसि को कमु ई न कयो, को धंधो ई न कयो, ॿियनि जे मथां भार बणिया वेठा हुजो। पोइ इहे माण्हू ताना हणंदा, हे करमी फ़क़ीर टोटरी आहे, कमु ई कार ई न करे, अदा हे कहिड़ा फ़क़ीर आहिनि। पोइ माण्हू ताना हणंदा। सम्झो था? तव्हां ईअं न थियो, मर्द थियो, दिलेर थियो, पंहिंजे पेरनि ते बीहो। अल मोमिनुल क़वीय मिनल मोमिन अद-दईफ़ वफ़ी कुल्लिन ख़ैर। हबीबन करीमन फरमायो त अबरे कमज़ोर मोमिन खां हिम्मत भरियो मोमिन वधीक भलो आहे। हड़नी में भलाई, कमज़ोर में बि भलाई आहे, छो त मोमिन आहे, उन में भलाई आहे, उन में भलाई आहे। पर उन कमज़ोर मोमिन खां ताक़त वारो मोमिन इहो वधीक भलो। हज़रत क़िबला आलम जिन फरमायो त मां पाण पढ़िया आलिम हुया मदरसनि में 10-12 साल, पोइ मदरसनि में पढ़िया, वरी निसार बंदी थी, वरी पीर मिठा साईं जा मुरीद थिया, वरी उन्हनि ख़िलाफ़त ॾिनी, इजाज़त ॾिनी, फरमायो वञी तबलीग कयो। पर पंहिंजे ज़ाती गर्ज़ जे लाइ कंहिंखां सुवाल न कजो। सुवाल त न कजो, पर कंहिंमें लालच बि न रखिजो। पोइ पीर साईं जन फरमाया त तूं जरेब ज़मीन दे करो, बजरे बि ज़मीन जा कयो। साईं जन फरमाया त मां बजरे बि ज़मीन जा कंदो हुअसि। उहो जेका मुर्शिदनि जो हुकुम मिलियो बजरे बणिजो, उहे कंदा। पाण फरमायूं त उन में जऊं 2 जरेबनि मूं अलाह साईं एतिरी बरकत ॾिनी जो पाण 40 जरेब ज़मीन ख़रीद कयो। फरमायूं एतिरो अलाह साईं हुन में बरकत विझी ॾींदो। नंगर पाणी, फ़क़ीर फुकरा, मुसाफ़िर, महिमान उहे बि खाईंदा, ऐं पंहिंजो लॾो बि वॾो, पंहिंजो घर जो अटालो बि घणो, सभु खाईंदा, तॾहिं बि बचत थींदी, खोट न थींदी। बरकत अलाह थो ॾिए न, बरकत आसमाननि मां लहंदी आहे, त इंसान खे कुझु करिणो पवे थो। सम्झो था? जेकॾहिं तव्हां को महिनत या पोरड़ियो कयो, उन में ऐब न आहे। बुज़ुर्ग असांजे फ़िक़्ह हनफ़ी जो इमाम थी गुज़रियो आहे, जंहिंजो लक़ब हो शम्सुल अइम्मा, यानी इमामनि जो सिज। शम्सुल अइम्मा तो हलवाई, हलवो ठाहींदो, हलवो पकाईंदो। शम्सुल अइम्मा तो हलवाई। नूरुल इज़ा तव्हां पढ़ंदो न, उन में उन जा हवाला ईंदा। काल शम्सुल अइम्मत हलवाई, शम्सुल अइम्मत हलवाई हिन मसले जे बारे में हीअं फरमायो आहे। फ़िक़्ह हनफ़ी जो किताब आहे, दर्स में पढ़ाइबो आहे, उनजो नालो आहे कुदूरी, किदर कुन्ने खे सॾिबो आहे। उहो बुज़ुर्ग जंहिंजो किताब हनफ़ी फ़िक़्ह में दर्सनि में पढ़ाइजे थो, इहो कुन्ना ठाहे खपाईंदो। हिसाब लॻायो। असांजो सिलसिला आलिया नक्शबंदीअ जो असांजो मुर्शिद, असांजे पीरनि जो पीर सिलसिला आलिया नक्शबंदीअ में हज़रत सैयदना बहाउद्दीन नक्शबंद बुखारी आहे, जंहिंजो नक्शबंदी सिलसिलो जारी थियो आहे न, उहो केरु आहे? बहाउद्दीन नक्शबंद बुखारी।
इहो जेको बहाउद्दीन नक्शबंद बुखारी हुयो, इन जो मुर्शिद जंहिंखां इन फैज़ वरितो वो शमसुद्दीन अमीर कुलाल, यानी दीन जो सिज शमसुद्दीन। वो कुंभार को कम कंदो, कुंभर हुयो। कुंभार तव्हां ॾिठा दिला ठाहींदा, मट ठाहींदा, पाटियूं ठाहींदा, इहे कुंभार को कम कंदो। हे जेको सॼी दुनिया में नक्शबंदी फैज़ पखिड़ियल आहे, इन्हनि जो मुर्शिद जेको आहे न, जंहिं वटि फैज़ हलियो आहे, उहो कुंभार। अल्लाह जा पाना आला मक़ाम वारा फ़िक़्ह में, तसव्वुफ़ में, रूहानियत में जेके दुनिया जा इमाम हुया, उहे बि कोन को कोरियो, कोन को गंदो करे। उन हलाल कमाई मझां पाण बि खाधऊं, पंहिंजे महिमाननि खे बि खारायूं, पंहिंजे बचनि खे बि खारायूं। इहा जेका महिनत करे न, हलाल जो कोरियो कमाए महिनत करे तो, इहा महिनत बि इबादत। इन जो अल्लाह वटि अजर आहे। हिकिड़ो माण्हू महिनत थो करे, कोरियो करे थो, सॼो ॾींहुं तगारी खणे या हारको करे या दुकानदारी करे थकिजी पियो आहे, पोइ माण्हू शाम जो अचे, सोमाणी पढ़ी लेटंदो, पोइ इहे थकावट में कंदो, थक में माण्हू थींदो आहे न। इहो इन जो जेको हुड़कण आहे या इहे भरणो आहे, हबीबन करीमन फरमायो त गुनाहनि में के अहिड़ा गुनाह आहिनि जिन खे निमाज़ सां रब मिटी सघंदो आहे, के अहिड़ा गुनाह आहिनि जेके वुज़ू करण सां मिटिजी वेंदा आहिनि, के अहिड़ा गुनाह आहिनि जेके रोज़े रखण सां बख़्शिजी वेंदा आहिनि, के अहिड़ा गुनाह आहिनि जेके हज करे अचण सां बख़्शिजी वेंदा आहिनि। पर के गुनाह अहिड़ा आहिनि जेके निमाज़ उन्हनि खे नथी मेटे, रोज़ो नथो मेटे, हज नथो मेटे, ज़कात ख़ैरात उन्हनि गुनाहनि खे नथी मेटे, भली मको मदीनो भेटे अचे पर उहे गुनाह नथा माफ़ थियनि। साहबनि पुछो या रसूल अल्लाह, पोइ उहे गुनाह कीअं मेटबा? पाण फरमायूं त रोज़गार करे थकिजी पवे ऐं पोइ जेको ऐं दाह कंदो आहे, इहे जेके थक जे करे आवाज़ करे थो, उहे गुनाह रब मेटे छॾींदा जेके हज न मेटियो, निमाज़ सां उहे गुनाह न मेटिया जेके इहो थकावट वारी ऐं दाह हुन गुनाह। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा असहाबी वेठा हुजनि, टोली कयूं, हिकिड़ो माण्हू लंघियो, नौजवान हटो कुटो हुजे, पहलवान ज़बरदस्त जिस्म वारो, टांग हुजे हथ में, बकरियुनि जो धण पियो चाले, उतो लंघियो। साहबनि ॾिसी चयो, हल इन जी जवानी है, इन जो बदन हो जे इहो जिहाद ते वञे हा, काफ़रनि सां लड़ाई करे हा, जंग करे हा। बकरियूं खे थो चाहे, हाय इन जी जवानी, हाय इन जी ताक़त, हाय इन जो बदन, हाउ जे जंग करे हा, जिहाद करे हा, त केॾो न भलो थिए हा। बकरियूं थो चाहे पियो, यानी हुन जी उहो जेको किरत हुई बकरियुनि ताइण वारी, उनखे उन्हनि घटिया पे सम्झो ऐं चवनि पिया जहिड़ो बहादुर आहे, अहिड़ो जिहाद ते वञे हा, त हिन कई काफ़र मारे हा न। हबीबन करीमन साहबनि जी इहा ॻाल्हि ॿुधी, पाण फरमाए, हे तव्हां छा पे चयो? छोसी असां ही ॻाल्हियूं पे कयूंसीं। महबूबन करीमन फरमायो त ॿुधो, जेकॾहिं इन जा अबो अमड़ कुराड़ा आहिनि ऐं इहे बकरियूं चारे, उन मंझो हलाल कमाए पंहिंजे अबे अमड़ खे खाराए थो, त इहो बि जिहाद आहे। जेकर इन जा बचड़ा नंढा आहिनि, ये बकरियूं चारे हलाल कमाए उन्हनि बच्चनि खे खाराए थो, त इहो बि जिहाद आहे। पर छड़ो आहे, न ज़ाल न ज़ंब न पीर त जहिड़ो न मां जहिड़ी अथसि।
पर इहो हलाल कमाए पंहिंजे सिर खे खाराए थो त कंहिंजो मोहताज न थियां, कंहिंखो घुरा न, कंहिंखो सुवाल न कयां, पंहिंजे सिर जे लाइ करे थो त इहो बि जिहाद आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां सम्झो था जिहाद इहो वारो के काफ़िरनि सां वञी लड़ाई करे, काफ़िरनि सां वञी जंग करे, इहो जिहाद आहे। पर हे जे पंहिंजे बच्चनि जे लाइ हलाल कमाए खाराए थो, इहो बि जिहाद। गिरहड़ो ठाहे घर वारी खे वात में विझो, गिरहड़ो ठाहे घर वारी खे वात में विझो त ॿिनि नफ़िलनि जो सवाबु आहे। सगरनि जे लाइ सवाबनि जा ढेर आहिनि। छड़ा चवनि पंहिंजे क़िस्मत खे, छड़े जूं 1000 रकातूं ऐं सगरे जी हिकिड़ी रकात। जेको 1000 रकातुनि में उनखे अजर मिलंदो, हिकिड़ी रकात में उनखे एतिरो सवाबु सगरे खे मिलंदो जेको उनखे 1000 रकातुनि में मिलंदो। सम्झो था त पंहिंजे बच्चनि खे हलाल खाराइण, प्यारण, उन्हनि जी सेवा करण, उन्हनि जी ख़िदमत करण, इहा बि इबादत आहे। 4 रुपया आहिनि। घणा? 1 रुपयो तव्हां के यतीम के मिस्कीन ग़रीब खे ॾियो अलाह जे रस्ते में। 2 रुपयो तव्हां मस्जिद ठारायो या को मदरसो ठारायो। 3 रुपयो मुजाहिद वञे थो पियो जंग जे रस्ते में, जिहाद जे लाइ वञे थो, उनखे मदद में ॾियो। 4 रुपयो पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजी घरवारी खे खारायो। हाणे हो तव्हां यतीमनि मिस्कीननि ते ख़र्च कयो, ॿियो तव्हां मस्जिद मदरसे ते ख़र्च कयो, 3 मुजाहिद खे ॾिनो, 4 पंहिंजे घर बच्चनि ते ख़र्च कयो। इन में अजुर कंहिंजो वधीक आहे? मदीने वारे साईं फरमाए त जेको पंहिंजे बच्चनि ते तव्हां ख़र्च कयो, इन जो अजुर अलाह वटि मथे। पंहिंजे बच्चनि ते जेको ख़र्च कयो, इन जो अजुर ऐं सवाब हुननि सभिनी सवाबनि खां मथे आहे। हाणे माण्हू पंहिंजे बच्चनि ते कंजूसी कंदा, बुखुल कंदा, उन्हनि खे सवलो ख़र्च पको न ॾींदा, न तेल, न मेट, न मुसाग ज़ाल खे वठी ॾियनि। बाक़ी माण्हुनि जे ॾेखारण जे लाइ भाई मूं मस्जिद ठाराई आहे, ॾिसो बाबा मस्जिद मूं ठाराई आहे, वरी हुन ते नालो लिखाईंदा त हीअ मस्जिद अहमद बख्श ठाराई आहे। छो? माण्हू ॾिसनि वाह अहमद बख्श, वाह साईं वाह, वाह वाह। हिकिड़े माण्हू मूंखे बि ॾिनो मस्जिद जे लाइ प्लाट, पर चईं हिन ते नालो मुंहिंजी अम्मा जो लिखाराई। तो प्लाट ॾिनो आहे, मां ठाराया सॼी मस्जिद, लखे रुपया ख़र्च कया, पोइ मां पंहिंजी माउ जो नालो न लिखांसि छा? मुंहिंजी माउ ॾो कयो आहे छा? इहा आहे रियाकारी माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ। हज करे ईंदो न त नाले ते लिखाराईंदो हाजी अहमद अली। पीउ मां नालो रखियो अहमद अली। हाणे हे नाले सां गॾु छो थो लिखे त माण्हुनि खे ख़बर पए त हे हज पढ़ी आहे। अलहाज सुल्तान अहमद खान। हिकिड़ो वरी मुंहिंजो नालो छा अथई? चई मुंहिंजो नालो आहे खान अहमद खान। माना अॻियों बि खान, पुठियों बि खान, रहो ई नथो अचे। साईं जन विया तो हिकिड़ो माण्हू आयो, साईं जन पुछियोसि दादा नालो छा आहे तुंहिंजो? चईं मुंहिंजो नालो आहे मोहम्मद अली खान, पर भई मूंखे ड्रिजारी छो भला, पर भई खान तो सदाई माना मूंखे रोक थो विझे। हिन ते असां बरोच माण्हू ईअं सदाईंदा आहियूं, खान लिखंदा आहियूं। साईं जन फरमाए भला तुंहिंजे पीउ मां नालो तुंहिंजो छा रखियो आहे? जेको नालो हुअसि उहो ॿुधाई।
पर तूं खान छो थो मिलाए, तूं त फ़क़ीर थो सॾाई, तूं त अलाह जो ज़िक्र वारो बानो तूं सॾाई, तूं इहे खाना खाना ऐं खान खाना इहे लक़ब छो थो पाण खे ॾिए। घणा माण्हू इहे नाले जे लाइ मरंदा आहिनि, नाले जे लाइ वॾो शौक़ु हूंदो आहे त मुंहिंजो नालो थिए। पुट इहो जेको पंहिंजे नाले जे लाइ करे थो, रियाकारी करे थो न, इन जो अलाह वटि उनखे अजुर न मिलंदो। भली केॾी बि इबादत करे, केॾा बि ख़र्च करे, ख़ैरातूं करे, छा बि करे, पर उनजो अजुर उनखे अलाह वटि न मिलंदो। हबीबन करीमन फरमाए त क़यामत जे ॾियारे हिकिड़ो माण्हू ईंदो जंहिं वटि तेह वादी जे जबलनि जेतिरा अमल हूंदा। केतिरा अमल हूंदा? जेतिरा तेह वादी में जबल आहिनि एतिरा उनजा अमल हूंदा। रब फरमाईंदो वठोसि पकड़ियोसि वञी कंध भर जहन्नम में विझलाए। छो त उनजे अमलनि में रियाकारी हूंदी, देख वेख हूंदी, माण्हुनि जे ॾेखाव जे लाइ अमल कंदो। पढ़ो था न मदरसे में त तव्हां इहा न नियत कयो त मां मौलवी थियां, नाले जे अॻियों लिखंदा मौलवी, मौलाना, अल्लामा फलाणो। नालो त उनजो आहे करमुला, पाण सां लिखाए त अल्लामा, मौलाना, पीरे तरीक़त, या कहिड़ी फज़ीलत। जेको नालो आहे उहो माण्हू सॾाए। मन तअल्लम इल्मन मिम्मा युब्तगा बिही वजहुल्लाह, उहो इल्मु पढ़े थो जंहिंसां अल्लाह जी रज़ा हासिल कबी आहे। पर हिकिड़ो माण्हू उहो इल्मु पढ़े थो हिन जे लाइ त माण्हू मुंहिंजी वाखाण कनि, माण्हू मुंहिंजी तारीफ़ कनि, या मां दुनिया कमायां। इल्मु पढ़े थो दुनिया जे ख़ातिर या पंहिंजे नाम बरारी जे लाइ। साईं जन फरमायो त उनखे जन्नत में वेंदो त न, पर उनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थींदी। भली पढ़े, भली मौलवी थिए, भली मुफ्ती थिए, भली आलिम थिए, पर नियत रब जे रज़ा जी न आहे त उनजी का बि इहा कोशिश रब वटि क़बूल न आहे। फ़क़ीर उहो आहे जंहिंजो हर अमल सिर्फ़ इहा नियत हुजे त मालिक तूं राज़ी, मुंहिंजो साईं तूं ई तूं अला, ऐं ॿियो वर कंदस की न की, मुंहिंजो मालिक तूं ई तूं अला, ऐं बेदरवी जस की न की। ओ जरा जोश चलाया बुकियो ने लातिया बू, तूं ई तूं अला, ऐं ॿियो वर कंदस की न की, मुंहिंजो साईं तूं है, मुंहिंजो साईं तूं ई तूं अला, ऐं त ॿियो वर कंदस की न की। कई काम कापड़ी था अहिड़ी रवश रवन, नका दिल दोज़ख ॾे नकी बेश्त घुरन, नकी कम कुफारसी नका मुसलमानी मन, सदा इएं चवन कपरी कजो में पाइजो, है सदा इएं चवन
त पिरी कजो में पाइजो। सुभान अल्लाह। हाँ, हर वक्त ये चवंदा आहिनि त चलो पिरी पंहिंजो। नमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, इबादत कयो, दीनी कम कयो या दुनियावी कम कयो, नियत रब जे रज़ा जी हुजे। भली पोइ तव्हां सॼो ॾींहुं मज़दूरी कयो, महिनत कयो, कम कारोबार कयो, नौकरी कयो, पर मलाइक तव्हांजो अजर ऐं सवाब इन अल्लाह ला यंदुर इला सुवरिकुम, अल्लाह तव्हांजे सूरतुनि खे न ॾिसंदो आहे, वला इला अजसामिकुम, अल्लाह तव्हांजे जिस्मनि खे बि कोन ॾिसंदो आहे, वलाकिन यंदुर इला कुलूबिकुम वनियातिकुम, पर अल्लाह त तव्हांजे दिलुनि खे ऐं तव्हांजे नियतुनि खे रब ॾिसंदो आहे। सम्झो था, पंहिंजी नियत ख़ालिस पंहिंजे रब जी रज़ा वारी बणाईंदव, तव्हांजी दुनिया बि आबाद, तव्हांजी आख़िरत बि आबाद। अल्लाह करीम